अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ॿोली बुख ऐं पाणी जे उनवान हेठां नामियारो लेखक ऐं ज़रई माहिर मिठल जसकाणी लिखे थो। दुनिया में ॻाल्हाई वेंदड़ का बि ॿोली कंहिं बि फ़र्द वाहिद या कुझु हमख़्याल या साॻियो मुफ़ाद रखंदड़ चंद माण्हुनि जे टोले जी मुहताज न हूंदी आहे। हर ॿोली पाण ॼाण वधंदी बि रहे थी ऐं पुराणनि लफ़्ज़नि बदिरां नवां लफ़्ज़ बि कुतब आणींदी रहे थी। उन करे ॿोली में तब्दीली त ईंदी रहे थी, पर ॿोली खे केर बि हाञो रसाए ख़तमु न करे सघंदो आहे। बुख हर हिकु जानदार जो हिकु जहिड़ो बुनियादी ऐं इंतिहाई अहम मसइलो आहे। माण्हू ॿियनि जानदारनि खां घणो मुख़्तलिफ़ ऐं होशियारु आहे, उन करे ॿियनि जानदारनि खां वधीक सघारो आहे। चालाक माण्हू त ॻोभ माण्हुनि खे बि पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदा ऐं इस्तेमालु कंदा आहिनि। चालाक ऐं ॻोभ यानी इस्तेमालु कंदड़ ऐं इस्तेमालु थींदड़ हर हिकु माण्हू लाइ जीअणु अहम आहे। जीअण जे लाइ ख़ुराक इंतिहाई अहम आहे ऐं बुनियादी ज़रूरत आहे। इंसान हुजण जे नाते माण्हू जे पोशाक सानवी दर्जे जी ॿी अहम ऐं बुनियादी ज़रूरत आहे। उन करे ख़ुराक ऐं पोशाक जे इंतिज़ाम ते वीचारणु हर कंहिं जे लाइ ज़रूरी आहे। तंहिं करे हर हिकु ख़ुराक ऐं पोशाक लाइ फ़िक्रमंद रहंदो आहे। जीअण करणु खाइणु यानी बुख जे ख़ात्मे लाइ ख़ुराक ऐं माण्हू लाइ पोशाक जो पूरा मुख़्तलिफ़ क़िस्म जे ॿूटनि ऐं वणनि मां या ॿूटनि ऐं वणनि जी मदद सां ॿियनि जानदारनि मां करणु मुमकिन आहे। जॾहिं त इंसान ॿूटनि ऐं वणनि समेत सभिनी साह वारनि जे जियापे लाइ पाणी एतिरो ज़रूरी आहे जेतिरी ज़मीन ज़रूरी आहे। ज़मीन हूंदी पर पाणी न हूंदो त को बि जानदार जहिड़ो न रही सघंदो। ख़ुश्की ते रहंदड़ जीवत खे बि सिधी तरह न ई सही अणसिधी तरह बि पाणी बहरहाल घुरिजे। हूअं त ॿोली समेत हर मसइलो अहम आहे, पर सभिनी खां अहम मसइलो पाणी आहे। पाणी लाइ सोचिजे वीचारिजे त पाणी जो इंतिज़ाम कीअं मुमकिन आहे ऐं पाणी जो ज़रूरत मुताबिक़ मुनासिब इस्तेमालु कीअं मुमकिन आहे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।